सिंध काबीना अपोजिशन पार्टियुनि जे दबाव ते नए मकानी कानून में वधीक तरमीमुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। कराची जो मेयर वाटर एंड सेवरेज बोर्ड जो चेयरमैन ऐं तरक़ियाती इदारनि KDA, MDA ऐं LGA जे गवर्निंग बॉडी जो मेंबर हूंदो। हर ज़िले में यूनिवर्सिटी या यूनिवर्सिटी जो कैंपस क़ाइमु करण जी मंज़ूरी। सॼी सिंध में कची आबादियुनि खे मालिकाना हक़ ॾियण जो ऐलान। प्रोविंशियल फाइनेंस कमीशन क़ाइमु करण ऐं 19 इस्पतालूं PPHI हवाले करण जी मंज़ूरी। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त हू मकानी कानून में तरमीम असेंबली में पेश करे स्पीकर खे सेलेक्ट कमेटी जोड़ण जी दरख़्वास्त कई वेंदी, जीअं अक्सरियत फ़ैसिलो करे ऐं उहो बरक़रार रहे। कराची में स्ट्रीट क्राइम के खात्मे लाइ पुलिस ऐं रेंजर्स ज़रिए टारगेटेड ऑपरेशन जो ऐलान। SHOs खे 15 ॾींहनि जी मोहलत। जेलनि मां गैंग ऑपरेट थियण जे इंकशाफ बाद कैद खाननि में भी ऑपरेशन ऐं ॾोहारियुनि ते नज़र रखण लाइ संदन टैगिंग करण जो भी फ़ैसिलो। IG सिंध के पुलिस में सिपाहियुनि जी भर्तियुनि वारो अमल तेज़ करण जी हिदायत। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त शहर में ॾोह वधी विया आहिनि। पुलिस ऐं रेंजर्स रस्तनि ते नज़र न पई अचे। पुलिस जेको वणे क़दम खणे खेसि फौरी तौर बहितरी घुर्जे। हाणे हू ॾोहनि जूं वारदातूं बर्दाश्त न कंदो। मुखालिफ धिर हुकूमत ख़िलाफ़ बेएतमादी जी रिथ आणण लाइ मुतहरिक अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान विच में मुलाक़ात। बेएतमादी रिथ खे कामयाब आणण लाइ मुख़्तलिफ़ ऑप्शन्स ते ग़ौर वीचार। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बेएतमादी वारी रिथ न आणण जा ख़्वाहिशमंद संदन मौक़िफ़ वरजाए रहिया आहिनि। PP इदारनि ते अमलो कंदड़ पार्टी नाहे, न ई हू इदारनि खे चवंदा त हुकूमत खे फारिग कयो वञे। हुकूमत खे हटाइण लाइ रुगो जमहूरी तरीक़ो इस्तेमाल कयो वेंदो। पहिरें ई ॾींहं खां इमरान ख़ान खे सिलेक्टेड करार ॾिनो हो। अॼु सॼी दुनिया सिलेक्टेड जे नाले सां मशहूरु आहे। ग़ैर जमहूरी हुकूमत खे नेकाली ॾियण लाइ जमहूरी रस्तो इख़्तियार कयो वेंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान तरफ़ां अपोजिशन खे न घबराइण जो मशवरो। संदसि चवणु आहे त इक़्तिदार में अचण वक़्तु हालतूं ख़राब हुयूं ऐं मुल्क जो दिवालो निकिरी चुको हो। पहिरियां काबीना खे चवंदो हो न घबरायो, हाणे हू मुखालिफ़ खे चवे थो त घबराइणो नाहे। हू ॾुखे वक़्त मां निकिरी रहिया आहिनि। नौजवाननि खे सहूलियतूं फ़राहम करे टेक्नोलॉजी जे इनक़लाब जो फ़ाइदो हासिल कंदा। PP तरफ़ां पीका कानून खे चैलेंज करण जो ऐलान। अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी चयो आहे त पीका कानून हुकूमत जो ख़ौफ़ आहे। इहो मीडिया ऐं मुखालिफ़नि खे हिसाइण लाइ आहे। हू उन कानून ख़िलाफ़ अदालत में वेंदा। मुल्क में हिन वक़्तु लाक़ानूनियत आहे। मुल्क में महांगाई ऐं बेरोज़गारी उरूज ते आहे। मौजूदा हुकूमत में माण्हू बेघर थी विया आहिनि। ग़रीब माण्हुनि जो जीअण जंजाल थी वियो आहे। मुखालिफ़ पार्लियामेंट अंदरि ऐं ॿाहिरि मुतहद आहे। सदर आरिफ अलवी ऑर्डिनेंस जी फैक्ट्री लगाए छॾी आहे। हुकूमत तरफ़ां जारी ऑर्डिनेंस बदनीयती ते ॿधल आहिनि, जिन जो मक़सद सियासी मुखालिफ़नि ऐं मीडिया खे तनक़ीद खां रोकण आहे। महांगाई सबबि अवाम तकलीफ़ में आहे ऐं हुकूमत खे को फ़िक्र न आहे। मौजूदा हुकूमत रेलवे जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। हुकुमराननि जे वञण जो वक़्तु अची वियो आहे। नून लीग अॻवान ख़्वाजा साद रफ़ी सुध सभा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त करप्शन ऐं मनी लॉन्ड्रिंग पाकिस्तान जहिड़नि मुल्कनि जो अहम मसइलो आहे। पनामा ऐं पेंडोरा ऐं हाणे स्विस अकाउंट्स जी कहाणी साम्हूं अची वई। इमरान ख़ान केतिरे अरसे खां करप्शन ख़िलाफ़ आवाज़ उथारे रहियो आहे। पहिरियां पैसा चोरी करियो, बाद में मुल्क खां ॿाहिरि मोकिले छॾियो। हाणे समूरा चोर इतिहाद जोड़े रहिया आहिनि। अमीर मुल्क ग़रीब मुल्कनि जो इस्तिसाल रोकराइनि। इस्लामाबाद हाईकोर्ट के चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह सहाफ़ी मोहसिन बेग के घर ते छापे बाबत केस में डायरेक्टर FIA साइबर क्राइम विंग के नोटिस जारी करे छॾिया। अदालत रिमार्क्स ॾिना आहिनि त FIA के रोग एजेंसी बणिजण न ॾिनो वेंदो। अवाम जो कमु अवाम जी ख़िदमत करणु आहे। हर मामले में FIA पंहिंजे इख़्तियारनि खां उरांघे रही आहे।
सिंध समेत सॼे मुल्क में मादरी ॿोलियुनि जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। रैलियूं, कॉन्फ्रेंसूं ऐं बेड़ाका सिंधीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ सिंध यूनाइटेड पार्टी जे सॾ ते मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं। सखर, लाड़काणे, नौशेरे फिरोज़, जामशोरे, उमरकोट, सेंवर, ठुल समेत ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं। सिंधी अदबी संगत, सिविल सोसाइटी जे कारकुन ऐं शहरनि जी वॾी अंक में शिरकत। अॻवाननि जो चवणु आहे त सिंधी, पश्तो, बलोची ऐं पंजाबी खे क़ौमी ॿोलियुनि जो दर्जो ॾिनो वञे। सरकारी ख़ानगी स्कूलनि में सिंधी लाज़मी पढ़ण वारे ऐलान ते अमल कयो वञे। मीरपुर ख़ासी अदालत दहशतगर्दी नवकोट वाक़े में मुलविस जवाबदारनि जो रिमांड ॾेई छॾियो। पुलिस पारां गिरफ़्तार 24 जवाबदारनि खे अदालत में पेश। अदालत पारां 24 जवाबदारनि जो 7 ॾींहनि लाइ रिमांड मंज़ूर कयो। 22 जवाबदार अदालती रिमांड ऐं 2 जवाबदार पुलिस हवाले कया विया। मीरपुर माथिले जे डिग्री कॉलेज जो प्रिंसिपल गैर कानूनी दाख़िलाउनि ते गिरफ़्तार। एंटी करप्शन टीम मुजाहिद शाह खे पंजाब जे 112 शागिर्दनि खे गैर कानूनी दाख़िला ॾियण ते गिरफ़्तार कयो। एंटी करप्शन जो चवणु आहे त मुजाहिद शाह लखे रुपयनि एवज़ शागिर्दनि खे दाख़िलाऊं ॾियारियूं। वधीक जांच कई पई वञे। ठारू शाह वेझो सिंधू दरिया में ॿुॾी वियल पीरसन जो लाश टोबन लाश करे वारसनि हवाले करे छॾियो। पोरे जो मर्द घर पहुचाइण ते कोहराम मची वियो। इलाइक़े में सोग। IPSL 7 में मुक़ाबला जारी। पेशावर ज़ल्मी जे लाहौर कलंदर ख़िलाफ़ टॉस खटे बैटिंग जारी।